पाण यकीनन उनखे ॿुधंदासीं। अॼु निशान अली साईं जी 8वीं यादि आहे, उनजी 8वीं वर्सीअ जो प्रोग्राम आहे। उन में आयल समूरनि मोतबर महिमाननि खे हिकु भेरो ॿीहर दिलि जे गहराइनि सां अधिकार चऊं था ऐं संदन अजा करियूं था। असांजी हिन महफ़िल में सम्झो इंतिहाई हिकिड़ो नामवर सूफ़ी शाइर, सालिक, सम्झदार, ॾाहो सियाणो साईं फ़क़ीर बहावर लगारी मौजूदु आहे। फ़क़ीर निशान अली साईं जो जेको जनमु थियो हुयो उहो फ़क़ीर बहावर साईं वारनि जे ॻोठ में थियो हुयो। उनजी यादि आहे त कोई अहिड़ो माण्हू हुजे जेके ॿ चारि लफ़्ज़ उनजी यादि में ॻाल्हाया वञनि था। ऐं साईं बहावर साईं खे मोदबाना गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं साईं निशान अली साईं जे हवाले सां पंहिंजूं यादूं जेके आहिनि उहे असां सां शेयर कनि। साईं मुंहिंजा फ़क़ीर साईं निशान अली फ़क़ीर असुल असांजे ॻोठ लिगारी बिजलाणी में ॼाओ। संदसि असुल नालो मोहम्मद हसन हो। मोर में संदसि दुकानु हो। पोइ हिन जे वॾड़नि वरी बिरांच निकितो त ज़मीनूं टोटाटपुर खणी शाहपुर खां ओभर उते वेठा हुई। उते बि संदन दुकानु हो। संदन तबियत असुल खां वठी फ़क़ीराणी हुई। कचहरी कंदो हो, जेॾी महिल बि कचहरी कंदो हो त असां सां इहा फ़क़ीराणी कचहरी कंदो हो। पोइ अल्हम्दुलिल्लाह साईं जहाना साईं जो जन महिरबानी कयसि जो पंहिंजे कच्छ में रखियऊं। अलाह साईं खेसि ख़ुशि रखियो। वॾी महिरबानी साईं, तव्हां पंहिंजी मोहबतुनि जो ऐं फ़क़ीर साईं जे यादि जे हवाले सां हिकिड़ो इज़हार कयो। फ़क़ीर साईं इंतिहाई हिकिड़ो मोतबर माण्हू हुयो, हिकिड़ो महबूब शख़्स हुयो। उन वटि तसौफ़ हुयो ऐं कंहिं उर्दू शाइर चयो त ये एजाद है उसने आवारगी का जहाँ भी गए दास्तां छोड़ाए। ये एजाद है उसने आवारगी का जहाँ भी गए दास्तां छोड़ाए। त फ़क़ीर निशान साईं हिते पंहिंजे मोहबतुनि जो तसौफ़ जे उन फ़िक्र जो मोहबतुनि जो उन दर्स खे छॾे विया ऐं उहे संदन जेके औलाद जेको आहे उहो खे यादि करे पियो। ऐं इसरार साईं जो इसरार आहे त सरदार पीर बख़्श लांघा पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे ऐं सरदार साईं खे मोदबाना गुज़ारिश कयां थो त पाण अचनि, छो त पाण फ़क़ीर साईं जे घणो वेझो रहिया आहिनि। पंहिंजे ख़्यालनि, पंहिंजे मोहबतुनि ऐं पंहिंजे प्यार जे भेटा जो अस्सलाम वालेकुम। नाना निशान अली ते जेको आहे सो मूंखे कीअं ॻाल्हाए। हाणे मां त हुनखे एज़ ए बुज़ुर्ग ॾिठो। असांजो बुज़ुर्ग हो, असांजो वॾो हुयो, लेकिन जेके उन जूं असांजा जेके वालदेन ॻाल्हि कंदा हुआ त असांजे बिरादरी में ख़ूबसूरत ऐं ड्रेस पाइण जे लाइ जेको आहे सो निशान अली फ़क़ीर खां पोइ दंग हूंदो हुयो। माना हू हर वक़्तु साफ़ु सुथिरो ऐं बहितरीनु ड्रेस पाईंदो हुयो। ऐं उनखां पोइ जॾहिं तालिबी जेको आहे सो वरितई ऐं दस्तबैद थियो साईं सैद अली शाह जहानिया जो, त उनखां पोइ असां उनखे सॼी ज़िंदगी जेको आहे सो फ़क़ीरी हाल में ॾिठो। ऐं न का वॾाई, न का जेका आहे त हुन में का अहिड़ी ॻाल्हि हुई। ऐं हर वक़्तु जेको आहे सो फ़क़ीरनि सां ऐं ॿियनि सां जेको आहे सो मोहबत ऐं प्यार सां पेश ईंदो हुयो। मुंहिंजूं यादूं जेके आहिनि से उहे त तमामु घणियूं लिखण जहिड़ियूं आहिनि, पर हाणे ही महफ़िल जो आहे त उन में एतिरो ई मां ॻाल्हाए सघां थो। महिरबानी। वॾी महिरबानी साईं। सरदार साईं पंहिंजे ॾाढनि मुख़्तसर तौर ते पर जामे ऐं पंहिंजे ख़ूबसूरत जेको सो ख़्यालनि जो इज़हार कयो। फ़क़ीर निशान अली साईं जेके निशान छॾे वियो आहे, जेके पंहिंजे मोहबतुनि जा पेरा छॾे वियो आहे, जेको पंहिंजो हीउ आस्थानो ई आश्रम छॾे वियो आहे, उन जे साले जेको आहे औलाद आहे। साईं इसरार आहे, लुत्फ़ साईं आहे, साईं अब्दुर्रज़ाक आहे, करामत साईं आहे, यासर सागर, इन सभिनी खे जस हुजे ऐं उन्हनि खे मुबारकबाद हुजे, छो त साले औलाद ई हमेशह पंहिंजे वालदेन खे
पंहिंजे बुज़ुर्गनि खे यादि कंदो आहे। साईं असलम साईं खे गुज़ारिश आहे त पाण अचनि ऐं मुख़्तसिर तौर ते पंहिंजे ख़्यालनि पंहिंजे मोहबतुनि पंहिंजे प्यार जो इज़हार कनि। साईं असलम लंगा लगारी सूफ़ियुनि साफ़ कयो दोई वक़्त वजूद जो, तंहिंखां पोइ थियो जहिड़े पसंदि फिज़ियुनि जो। मौजूद सभिनी दोस्तनि खे हक़ मौजूद जीअं सघे। साईं मुंहिंजा साईं फ़क़ीर निशान अली सां त असांजो ताल्लुक़ असांजो रिश्तो मां सम्झां थो अज़ल खां आहे, कुल्फ़ यकून खां आहे। ऐं लगारी कबीलो ऐं लांगा कबीलो मां सम्झां थो डेरे गाज़ी ख़ान खां वठी काछे चाकरकोट खां वेंदे लगारी बिजराणी ताईं, लगारी बिजराणी खां शाहपुर जहानिया ताईं ऐं लेसी ताईं गॾु रहिया आहिनि, गॾु रहंदा ऐं उमेद आहे त अॻे जान में बि गॾु हूंदासीं। साईं निशान अली फ़क़ीर मोहबती माण्हू, फ़क़ीर माण्हू, इंसानियत जो दर्स ॾींदड़ माण्हू हुयो। साईं मज़हबनि खां परे हुयो। ये सजल थियो न त मज़हबनि मुल्क में माण्हू मुंझाया। तसव्वुफ़ जो मज़हब सां वास्तो आहे ई कोन। जेको चए मां शियो आहियां, सुन्नी आहियां, सहरवर्दी आहियां, नक्शबंदी आहियां, कादरी आहियां, फलाणो आहियां, सूफ़ी आहियां, पोइ ठॻ। सूफ़ी जो ताल्लुक़ मज़हब सां हूंदो ई न आहे। 1400 साल थिया आहिनि इस्लाम खे, पर तसव्वुफ़ खे करोड़े सौ साल थिया आहिनि। गौतम बुद्ध खे तव्हां ॾिसो, मोहन जे दड़े जी तारीख़ खे ॾिसो, जितां तव्हांखे नाचने जो मुजस्समो मिलियो आहे, जिते रक्स थींदो हुयो। रक्स तसव्वुफ़ जो जुज़ आहे। तसव्वुफ़ जेको आहे हिन जो मतिलबु त को पिया रुख तसव्वुफ़ माना सफ़ाई, दिलि जी सफ़ाई, मोहबत। मस्जिद नबवी जे भर में मौलानी अलैहिस्सलाम मुख़्तलिफ़ माण्हुनि खे गॾु करे इहो ई दर्स ॾींदा हुआ, मोहबत जो, सचाई जो ऐं बिना कंहिं मतभेद जो। मां सम्झा थो कंहिंखे बि मौलानी हुजे कोन जो तव्हां कलमो पढ़ो, निमाज़ पढ़ो, कंहिं सुठा इंसान। बहरहाल ऐं वधीक कोन ॻाल्हाईंदुसि, बसि एतिरो ई अर्ज़ु कंदुसि त शहर देबल संदो शाल ॿीहर वसे, मुंहिंजो ईंदड़ नसुल सिंधु आज ॾिसे जीअं सम्झे। वॾी महिरबानी। असलम साईं ॾाढो जामे, ॾाढो ख़ूबसूरत ऐं मुर्शिद लतीफ़ जूं सिटूं आहिनि त मोहबत पाए बन में रंडा रोड़िया जिन तन जो सरापन अणतोरी अदायो। ऐं कंहिं उर्दू शाइर जूं सिटूं आहिनि, जानदेव सार जो सिटूं आहिनि त आओ आंखों से बात करते हैं, आओ आंखों से बात करते हैं, लफ्ज़ मतलब बिगाड़ देते हैं। ऐं कंहिं उर्दू शाइर जो सिटूं आहिनि त लफ्ज़ जब तक वुज़ू नहीं करते हम तेरी गुफ्तगू नहीं करते। ऐं हाणे अहिड़ी शख़्सियत खे सॾण वारो आहियां जंहिंजे नाले में रोशन आहे। ऐं आउं जॾहिं खां वठी हिन आसण ते ईंदो रहियो आहियां, फ़क़ीर साईं जी पहिरीं यादि खां वठी मूंका बि यादि मिस न आहे कई, मूंका बि यादि न आहे गुसाई, का बि यादि कदा न आहे कई। त आउं साईं रोशन साईं खे ॾिसंदो रहियो आहियां। साईं रोशन साईं जंहिंजो साईंअ जी उन घराणे सां तालिब जंहिंजो फ़क़ीर साईं तालिब हुयो। ऐं इंतिहाई मोदबाना तौर ते साईं जिन खे गुज़ारिश कंदुसि त साईं रोशन साईं अचनि ऐं जानिया ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। कनकट कापट कापड़ी कनोटिया कंचीर सदा वेहन साम्हा आशिक उतर हीर तस्या ॾेई तन खे साड़ियाऊं शरीर जेके फना थिया फ़क़ीर हलो तकिया पसंदि तन जा लॻी सघा। जेके बि हाज़िर मजलिस आहिनि, निशान साईं जे वसीअ में सॼी संगत दोस्त प्यारा वारा कई आहिनि, सभिनी खे हक़ मौजूदु यार मदद। साईं निशान अली साईं ते ॻाल्हाइणु संदन शख़्सियत ते ॻाल्हाइणु वॾी ॻाल्हि आहे। असां नंढे लाइ खां वठी सरकार सैद अली साईं संदन मुर्शिद शेर अली साईं जे तमामु वेझो ॾिठा। इकरार अली फ़क़ीर लगारी, निशान अली साईं ऐं कुझु दरवेश ॿिया हुआ जेके तमामु हर वक़्तु संदन कचहरी में वेझो विहंदा ऐं रूहानी कचहरियूं कंदा रहंदा हुया। ईअं त तालिब दरवेश इलाही ॿिया हुया, पंहिंजे पंहिंजे उताकू में वेठा हूंदा हुया, कचहरी पिया कंदा हुया, पर साईं जे वेझो पंहिंजे मुर्शिद जे वेझो जेतिरो असां निशान अली साईं खे ॾिठो ऐं इकरार फ़क़ीर लगारीअ खे ऐं हिकु ॿ दरवेश ॿिया बि हुया जिन मुर्शिद जे वेझो वेही ऐं रूहानियत जा दर्स सबक़ हासिलु कया आहिनि।
ऐं मुहबती शख़्सियत नंढे वॾे सां एॾो मुहबत प्यार सां एतिराम सां मिलंदा हुया असां सां बि रिहायूं कंदा हुया ऐं संदन माशाअल्लाह मज़हब जी शरीयत खे काफ़ी ॼाण हुई ऐं मोहम्मद आले मोहम्मद सां मुहबत हर वक़्तु ज़िक्र संदन कंदा रहंदा हुया ऐं इन पासे संदन घणो ख़्यालु हुई मुर्शिद सां लॻा तौसौफ़ ॾे ऐं आले मोहम्मद सां त संदन शख़्सियत ॾाढी प्यारी शख़्सियत हुई मुहबत भरी शख़्सियत हुई जंहिंजा मेला मतल आहिनि मुर्शिद वटां पिरायूं ऐं उन्हनि शख़्सियतुनि जा लतीफ़ सारी राति सुभाणे जागी जिन यादि कयो उनजे अब्दुल लतीफ़ जे मिटीअ लधोमा घोड़े कर सलाम वासना चयो उनखे त महफ़िल हले पई थी वक़्तु थोरो आहे ऐं ख़त्मु वरी महिरबानी साईं मुर्शिद लतीफ़ चयो त सुरमो सफ़ेदीअ जो जॾहिं पातो जिन ऐं तॾहिं ॾिठी तिन अच्छा ई आलम जी फ़कीर मुस्तफ़ा साईं तव्हांखे थोरी देरि इंतज़ारु कराए थी तव्हांजूं वॾियूं मुहबतूं तव्हां ॿीहर पंहिंजी महफ़िल खे लायो छड़े लहदे में दुख धुलन दादू सुआ थियल त सूरत वटा सुलखा असू ओ अख में बिंदुर विरू असा अखन ले एजाज करे दिल आहे अड़ी तो सा यार सनम मुके तो जो कदम तुझे कर आहे अड़ी तो सा यार